नाज़रीन, खैरपुर में गस्टा तरफां तालीमी जागरता सेमिनार मुनक़िद कियो वियो। उन हवाले सां पेश आहे हरेश कुमार जी ही रिपोर्ट। सिंध जी तालीम में बेहतरी लाइ तालीम कीअं बचाइजे जे उनवान हेठि गस्टा पारां खैरपुर में तालीमी सेमिनार मुनक़िद करायो वियो, जंहिंमें गस्टा जे मरकज़ी अॻुवाणनि मक़सूद मैसर, हुसैन बख्श खमीसाणी, गज़ाला इक़बाल, अब्दुल हफ़ीज़ महर, निसार अहमद सूमरो ऐं सिविल सोसाइटी सां तालुक़ रखंदड़ शहरिन वॾे अंग में शिरकत कई। तालीमी सेमिनार के ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो चवणु हो त सिंध अंदरि अमली जिदोजहद ज़रिए सिंध जे हर फ़र्द खे जाॻाए सिंध जे रोशन मुस्तक़बिल लाइ जाखोड़ करणी पवंदी। कोरोना जी सूरत हाल में गवर्नमेंट पंहिंजी कोताहियुनि खे लिकाइण लाइ सिंध जे ॿारनि खे स्कूलनि खां परे रखियो आहे। जॾहिं त सियासी जलसा रोज़ थियनि था, उते SOPs जो को बि ख़्यालु नथो रखियो वञे। गवर्नमेंट जे अहिड़े गैर शऊरी हिकमत अमली सबबि तालीम स्कूल ऐं शागिर्दनि जी पहुच खां परे थींदी पई वञे, जंहिंसां नसलुनि जी तबाही थींदे नज़र अची रही आहे। गवर्नमेंट जे अहिड़े रवैये ऐं हिकमत अमली खे मुकमल तौर रद्द कयूं था। कैमरा टीम सां गॾु हरेश कुमार, मेहरान TV न्यूज़, खैरपुर।